अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अली रज़ा मंगी। नाज़रीन, ही मंज़र कंहिं अताई डॉक्टर जे क्लिनिक जा न पर कराची जी सभ खां वॾी सरकारी अस्पताल जिना अस्पताल जा आहिनि। इन वाक़े सिहत वारे निज़ाम बाबति सवाल उथारे छॾिया। वायरल थियल वीडियो में हिकु ख़ानदान दावा करे रहियो आहे त संदन औरत मरीज़ा खे वक़्त ते तिबी सहूलियत न मिली ऐं हुन अस्पताल जे वॉशरूम में ॿार ॼणियो, जॾहिं त अस्पताल इंतिज़ामिया उन्हनि इल्ज़ामनि खे मुकमिल तौर ते रद्द करे रही आहे। मुतासिर कुटुंब जो चवणु आहे त हू बार बार डॉक्टरनि खे मरीज़ा जी हालत बाबति आगाह कंदा रहिया, पर खेनि 4 कलाक इंतज़ार करण लाइ चयो वियो। संदन इल्ज़ाम आहे त डॉक्टरनि मुनासिब ध्यानु न ॾिनो, जंहिं सबबि औरत वॉशरूम में ॿार ॼणण ते मजबूर थी। ॿिए पासे अस्पताल इंतिज़ामिया जो मौक़िफ़ बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। इंतिज़ामिया जो चवणु आहे त ॿार वॉशरूम में न पर लेबर रूम में पैदा थियो आहे। मरीज़ा जो वक़्त सिर मुआइनो कयो वियो ऐं खेसि ज़रूरी तिबी सहूलियतूं पिणु फ़राहम कयूं। इंतिज़ामिया मूजिबि मरीज़ा हिकु हाई रिस्क केस हो, जंहिं सबबि खेसि वेझी निगरानी हेठि रखियो वियो। हाणे मामिलो इल्ज़ाम ऐं तरदीद ताईं महदूद न रहियो आहे। अस्पताल इंतिज़ामिया जांच लाइ आला सतही कमेटी क़ाइमु करे वरिती आहे, जेका CCTV फुटेजिस, मेडिकल रिकॉर्ड ऐं ड्यूटी ते मौजूदु अमले जा बयान जाची। अस्पताल इंतिज़ामिया जे तर्जुमान डॉक्टर वकास मूजिबि कमेटीअ में 2 सीनियर प्रोफेसर्स, हिकु एग्जीक्यूटिव डायरेक्टर, हिकु जॉइंट डायरेक्टर ऐं हिकु असिस्टेंट डायरेक्टर शामिल आहे, जॾहिं त प्रोफेसर हलीमा यास्मीन कमेटीअ जी चेयरपर्सन हूंदी। प्रोफेसर अब्दुर रब भुट्टो ऐं डॉक्टर सदाम सालेह कमेटी जा मेंबर हूंदा। तर्जुमान मूजिबि कमेटी वाक़े जे समूरनि रुखनि जो जाइज़ो वठी सूमर ॾिहाड़े पंहिंजी रिपोर्ट इंतिज़ामिया आॾो पेश कंदी। तर्जुमान मूजिबि इंक्वायरी रिपोर्ट खां पोइ वाज़े थी वेंदो त वाक़े में अस्पताल इंतिज़ामिया या अमले जी ग़िफ़लत शामिल हुई या मुतासिर ख़ानदान जे दावाउनि में तज़ाद आहे। जांच में कंहिं क़िस्म जी ग़िफ़लत साबित थी त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी।